पंहिंजे दोस्तनि खे बि चओ, पंहिंजे यारनि खे बि चओ, ॿारनि खे बि चओ ही फ़क़ीर अचे थो, इहे कहाणियूं तव्हांखे ॿुधाए थो, इहे तव्हांजे भलाई जूं ॻाल्हियूं आहिनि, तव्हांजे ज़िंदगी जूं ॻाल्हियूं आहिनि, इहे ॻाल्हियूं ॿुधो ऐं ॿियनि खे ॿुधायो। उन लाइ ज़रूरी आहे त तव्हां अहिड़ो पंहिंजो चैनल आहे अंब गोपाल ऑफिशियल, हिनखे तव्हां जेको आहे सो करियो, सब्सक्राइब करियो ऐं पंहिंजे यारनि दोस्तनि खे ॿुधायो। लतीफ़ साईं जी तारीफ़ कंदे कंदे असीं जेको आहे सो वॾियूं ॻाल्हियूं करे वेंदा आहियूं, पोइ माण्हू खे शक पवंदो आहे त वाकई इहो हिकिड़ो माण्हू आहे जेको बग़ावत जो अलमबरदार बि आहे, इनकलाब जो अलमबरदार बि आहे, आज़ादी जूं ॻाल्हियूं करे थो, इहो वरी जेको आहे सो सिंध जा जेके लोक दास्तान उन्हनि जूं ॻाल्हियूं करे थो, पोइ काइनात जूं ॻाल्हियूं करे थो, अख़लाक जूं ॻाल्हियूं करे थो, जंगनि ऐं जहिड़नि जूं ॻाल्हियूं बि करे थो, असांजी तारीख़ खे महफ़ूज़ करे थो ऐं इहो वाक़ई मौजूदु आहे। अलाए क़ौमुनि ते ॿियूं वॾियूं कुदरत महिरबानी थींदी आहे, उन्हनि खे सोन बि ॾींदी आहे, उन्हनि खे मैदनियात बि ॾींदी आहे, जबल बि ॾींदी आहे ऐं घणो कुझु ॾींदी आहे, पर वॾे खां वॾी शाहूकारी आहे त सुठा माण्हू कंहिं क़ौम में पैदा थियनि, सुठा शाइर पैदा थियनि, सुठा आलिम पैदा थियनि, सुठा अदीब पैदा थियनि, छो त हीअ ॿियूं जेके शयूं आहिनि, धरती आहे, धरती जो धन आहे, धरती जी दौलत आहे, इन सां माण्हू शाहूकार त थी सघे थो, पर माण्हू जी जेका तहज़ीब आहे, माण्हू जो जेको कल्चर आहे, माण्हू जो जेको मोराल आहे, उहो ठहे थो उन इल्म मञा ठहे थो। ऐं जेकॾहिं असांखे आलिम सुठा मिली था वञनि, असांखे जेकॾहिं शाइर सुठा जेकॾहिं मिली विया आहिनि, त इहा बि असांजी वॾे खां वॾी शाहूकारी आहे, छो त ॿियो जेके दौलत ऐं धन आहे उन सां जेको आहे सो माण्हू जो जेको आहे जिस्म बि ठहे थो, माण्हू जा शहर बि ठहनि था, माण्हू जी फिज़िक ठहे थी माण्हू जी, पर माण्हू जो जेको अख़लाक आहे, माण्हू जो जेको किरदारु आहे क़ौम जो, उहो ठहे थो उन इल्म सां ठहे थो। तंहिंजे करे वाक़ई लतीफ़ साईं ज़िंदगी जे जेके मुख़्तलिफ़ जेके पर्त आहिनि या मुख़्तलिफ़ जेके माण्हू आहिनि या मुख़्तलिफ़ जेके उन्हनि सभिनी सां सलाहिया, त हिन रुॻो जेको आहे सो रुॻो सूरमियूं जेके आहिनि त उन्हनि खे कोन ॻायो आहे, रुॻो फ़िक्र ऐं फ़िल्सफ़ो जेको आहे सो कोन ॻायो आहे, त जीअं अहिड़ियूं इलाही कहाणियूं आहिनि लतीफ़ साईं जूं, ख़ुदि फ़क़ीरनि जूं कहाणियूं, इहो त नंढड़ियूं नंढड़ियूं उन में हिसा तव्हांखे ॿुधायूं था। वरी अॻिते हली वरी लतीफ़ साईं कीअं जेको आहे सो फ़क़ीरनि जी सूरताल ॿुधाईंदो, कीअं जेको आहे फ़क़ीरनि जी तारीफ़ बि कंदो, उन्हनि जूं उणायूं बि ॿुधाईंदो, उनखे सलाहूं बि ॾींदो, ऐं इहे इलाही कहाणियूं तव्हांखे ॿुधाईंदासीं, पर उन लाइ ज़रूरी आहे तव्हां पंहिंजे चैनल ते अचो त जीअं तमामु घणियूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाए सघूं। त माना इहे ॾिसो न, इहे ॻाल्हियूं इहे तव्हांखे ॿुधायूं था, इहे ॻाल्हियूं वरी पंहिंजे चैनल ते बि चाढ़ियूं था, इहो चैनल इन ते चाढ़ियो अथव त हींअर इन खां वधीक ॿियो सॻारो असांजो को सहारो आहे कोन तव्हां ताईं पहुचण जो, ऐं इन में वरी इहे शयूं महफ़ूज़ थी वेंदियूं, उहो लाइब्रेरी जेका आहे असां उहा वॾी लाइब्रेरी ठही वेंदी हली, पोइ जेॾी महिल तव्हांजी दिलि चाहे उन मां जेको आहे उहे शयूं कढी वरी वेठा ॿुधो, छो त इल्मु आहे महिरबानी तव्हांजी। सुभाणे राति वरी बि मचंदो, वरी बि जेको आहे सो हींअर अॼुकल्ह सियारे जो मौसमु आहे, उनजे करे जेको आहे सो मच ॿारियूं था, टांडा ॿारियूं था, तॾहिं थोरो घणो ई वेहण जहिड़ा था थियूं, न त माण्हू त हिन सियारे में माण्हू वेही कोन सघे, माण्हू ॻाल्हाए कोन सघे। हाणे तव्हांखे बैत ॿुधायां थो, मुंहिंजे पुठियां पढ़ंदा अचो। चारण लॻो लङो, चारण लॻो पंधु घणो कीअं चोटाणी चएज, हिते कीअं हलाएज, माना चओ त कुझु कीअं माना कुझु, हिते कीअं हलाएज, हिते आऊं न अचिणो, एॾा अची कोन सघंदुसि, जेको उमाणो अचे महिरबानी करे हिते मूंखे उमाणे। इहो बैत तोखे यादि करिणो आहे, सुभाणे तोखां पुछंदासीं, सही आहे। ईअं आहिस्ते आहिस्ते तव्हांखे लतीफ़ साईं तव्हांखे यादि कराए वेंदासीं, पढ़ाए वेंदासीं। महिरबानी, यारो यारी, वरी सुभाणे मिलंदासीं।